टंडे गुलाम में बरसा गोठे बच्चू खास करी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल वरहन का मरम्मत न थियण सबब भूत बंगले में तब्दील थी वियो। गोठे जे सवे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल मुकम्मल तौर ते तबाह थी वियो। चूंडियल नुमाइंदनि तोड़े तालीम खाते जे कामरनि मुस्तक़बिल जे मामारनि जी तबाही में का कसर न छॾी। जॾहिं त गोठ में स्कूल जी सहूलियत न हुजण सबब ॿार ढोर चारण ज़मीनुनि ते हारपे जे कम समेत मुख़्तलिफ़ पोरियो करण लॻा। उठाणनि जो चवणु आहे त हीउ स्कूल तारीख़ी आहे जंहिंजी वरहन खां का बि मरम्मत न थी आहे, जंहिं करे अमानत मुकम्मल तबाह थी वई आहे। उठाणनि तालीम जे वज़ीर तोड़े आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल खे नई इमारत उस्ताद ऐं अमलो ॾेई ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। जॾहिं में नवकोट सब डिवीज़न जे मिठाऊ कनाल जे आबादगारनि पारां आपाशी खाते जे अमलदारनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रईस इब्राहिम लगारी यारमून लगारी ॿियनि चयो त सिंध हाई कोर्ट जे हुक्म जे बावजूद डीओ वाटर डिज़ाइन करण वारो कमु रुलण जो शिकार आहे। आपाशी इंतज़ामिया उन्हनि जे वाटर कोर्सनि खे पको करण वारे अमल में मुजरिमाणी ग़फ़लत कंदे गैर क़ानूनी माप ॾेई वाटर कोर्सनि खे मुकमिल सोड़ो करे छॾियो आहे। हुन चयो त आपाशी इंतज़ामिया ॼाणल वाटर कोर्सनि खे एतिरो सोड़ो कयो आहे जो वाटर में कचरो या पत्थर अची वञे थो त उहो मुकमिल बंदि थियो वञनि। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जामशोरी जी रहवासन लेडी हेल्थ वर्कर पारां मुड़ुस खां तलाक ॾियण बाबति धमकियूं मिलण ते एहतजाज कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। ॻोठ अब्दुल्ला चावड़ो जामशोरी जी रहवासन हेल्थ वर्कर मुसलमान नसीम परिहाड़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोर पहुची एहतजाज कंदे चयो त 6 साल अॻु मारवी टाउन हैदराबाद जी रहवासी अमानत अली मक्सी उर्फ नदीम सां संदसि शादी थी, जंहिंमां 2 पुटनि जा ॿार आलियान ऐं अलह ॾिठो आहिनि। संदसि ससु अजीबा मक्सी, अनीसा मक्सी, महबूब चांग ऐं मुड़ुस अमानत अली मक्सी बिला जवाज़ केस तंग कंदा रहिया, मथसि तशद्दुद करे केस घर खां कढण ते मजबूर कंदा रहिया ऐं पोइ मथसि चोरी समेत केतिरा ई इल्ज़ाम हया विया जिन में का बि सचाई न आहे। उन सभिनि खे अपील थी कयां त हाणे महिरबानी करे जेके बि मूं ते कूड़ा केस कया वञनि, जेको बि हमले वग़ैरह साज़िशूं कयूं थी वञनि, उन्हनि जे लाइ हिननि ते एफ.आर. कई वञे ऐं जेके बि ही मूं ते कूड़ा केस वग़ैरह कनि था मुंहिंजे भाइरनि ते या मूं ते, उन्हनि खे कूड़ो सम्झो वञे। अगरि मूंखे को बि नुक़सानु थियो मुंहिंजे ॿारनि खे मूंखे तो उनजो ज़िम्मेदार महबूब चांग, अजीबा मक्सियाणी, अनीसा बलोच, अमानत अली मक्सी, इहे 4 माण्हू उन शइ जा ज़िम्मेदार हूंदा। हुन मुतालबो कयो त ॼाणल माण्हू ख़िलाफ़ जांच करे साणुसि इंसाफ़ कयो वञे। सीनियर अॻवान सरफराज़ राजड़ पीपल्स पार्टी सिंध जो नायब सदर थियण खां पोइ ख़बरो पहुतो त पीपी जे सभई कारकुननि अॻवान सूबाई सलाहकार सईद रियाज़ शाह खुरासानी, तारिक मरी, माशूक चांडे, पीपी खपरे जे सदर इम्तियाज़ दर्स, पीपी अॻवान मीर हसन राजड़, डॉक्टर हमीद चाहे जी अॻवानी में संदसि शानदार इस्तक़बाल कयो। पीपी सिंध जे नायब सदर सरफराज़ राजड़ खे रैली जी सूरत में खपरो जे मिन चौक ते आंदो वियो। इन मौक़े ते आयल पीपी कारकुननि खे ख़िताब कंदे सरफराज़ राजड़ चयो त हू पीपी जो वर्कर आहे। क़यादत हुन ते जेको इतमाद कयो आहे हुन ते अॻे जीअं पूरो लहण जी कोशिशि कंदो। हुन चयो त पीपी आवाम जे नुमाइंदा पार्टी आहे, जॾहिं त आजाणी रैली खे सूबाई सलाहकार सईद रियाज़ शाह खुरासानी बि ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।